दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। ही लम्हा बाबरकत ॾिना विया आहिनि, इन्हनि बाबरकत ॾियारनि में बि उम्मत मुस्लिमा खे ज़ालिमनि, काफ़रनि, मुनाफ़िक़नि ज़ख़्म रसाया। हज़रत अली साईं उन्हीअ जो शहादत जो जेको ॾियारो आहे 21 रमज़ानुल मुबारक है। हूअं त मुख़्तलिफ़ रावियुनि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं लिखियूं आहिनि, 21 रमज़ान बि लिखियो अथऊं। दर खड़काए करे माण्हू खे चवंदो हो अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम, वस्सलातु ख़ैरुम मिनन नौम, निंड खां नमाज़ बहितर अथव। हय्य अलस सलात, हय्य अलस सलात, अचो नमाज जी तरफ़, हय्य अलल फलाह, हय्य अलल फलाह, अचो कामयाबी जी तरफ़। मुसलमाननि जो अमीरुल मोमिनीन आहे, लेकिन उनजी कैफ़ियत छा आहे, सादगी छा आहे, दर दर ते वञी करे खड़काए करे माण्हू खे जगाए थो, अचो नमाज जी तरफ़, अचो अल्लाह खे राज़ी कयो। ही वक़्तु अथव, हिन वक़्त खे ज़ियान न कयो, अचो अल्लाह जी तरफ़। सुबुह जो दर खड़काईंदे उहो हज़रत अली कूफा जे जामिया मस्जिद में पहुचे थो पियो। हुते हिकिड़ो ख़ारिजी उन खे वार करे मुंहं में, चेहरे में ढक हणे थो पियो, जंहिंजे करे इमाम अली ज़ख़्मी थियनि था पिया। रत वहण शुरू थी वियो। बीबी ज़ैनब खे ख़बर पई तो पीउ जहिड़ो मर्तबो आहे, बाबा ख़ैर त आहे, अल्लाह आसानी कंदो, परेशान न थियो। लेकिन उहो ज़ालिम अब्दुर्रहमान इब्न मुलजिम ख़ारिजी इहे लफ़्ज़ ॿुधी करे चए थो ख़ुशि न थी, ही बचंदो कोन, हिन तलवार खे मां ज़हर आलूद कयो आहे, हिन तलवार खे मां ज़हर आलूद कयो आहे। तारीख़ी रिवायतूं आहिनि त 1000 दिरहम में उन तलवार ख़रीद कयो ऐं 1000 दिरहम जो उन ज़हर ख़रीद कयो। उन ज़हर में तलवार खे रखी छॾींदो ताजो इहो बि ज़हर आलूद थिए। चवण लॻो ख़ुशि न थी, बचंदो कोन, ज़हर आलूद तलवार है। बीबी ज़ैनब फरमायो अमीरुल मोमिनीन, ऐ अमीरुल मोमिनीन, वो अब्दुर्रहमान इब्न मुलजिम, वो ज़ालिम दरंदो सिफ़त इंसान चए थो को हीअ अमीरुल मोमिनीन खे मां न मारियो आहे, मां त अलीअ खे मारियो आहे। हालांकि उहो ख़ारिजी नमाज़ी आहे, रोज़ाए था, रोज़ा रखंदा, ॾाढ़ी, जुब्बा, कुब्बा, लेकिन कम कहिड़ा इस्लाम जे हुक्म में। जेको ख़लीफ़े राशिद है उन्हीं जी शहादत, उन्हीं जे हमले सबब थियो ऐं अॼु ताईं उहो सिलसिलो हलंदो थो अचे। अल्लाह ताईं हिन अल्लाह जी धरतीअ ते उहो इस्लामी निज़ाम क़ाइम न थी सघियो, जीअं हज़रत अबू बकर, हज़रत उमर, जीअं हज़रत उस्मान, जीअं हज़रत अली साईं हलाए ॾेखारियो। अॼु ताईं हिन अल्लाह जी धरतीअ ते अहिड़ो निज़ाम नाफ़िज़ न थियो आहे। इहो सज़ा आहे तव्हां खे, जो पंहिंजे अॻुवाण जो क़दुरु न कयोसीं, पंहिंजे अॻुवाण जो क़दुरु न कयो। हज़रत अली साईं जॾहिं मुसलमाननि जी इहा पोज़ीशन ॾिठूं त मुसलमान पंहिंजे मुसलमाननि जे हथ में हज़ारनि जी तादाद में शहीद थियनि था पिया। रिवायत में अचे थो पियो त कूफे में, कूफे जे ॿाहिरि जे इलाइक़नि में वेही करे रोअंदो हो, ऐं अल्लाह मुसलमाननि खे छा थी वियो आहे। ही मुसलमाननि जो क़त्ल हिकु अहिड़े इंसान जे साम्हूं थिए पियो जंहिं बचपन में इस्लाम क़बूल कियो। उन टाइम मुसलमाननि जी अददी अक्सरियत सफ़ा न हुजण बराबरि हो, ऐं उन शख़्स मुसलमाननि जो उरूज बि ॾिठो, ऐं उन साॻे शख़्स उहे पोज़ीशनूं, उहे हालतूं बि ॾिठियूं जो उन जे साम्हूं हज़ारे सवे मुसलमान बैक वक़्त पाण में विड़ी शहीद थियनि पिया। बहादुर शेर ख़ुदा जंहिं लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अन बैतुल हिकमत व अलीयुन बाबुहा, मां हिकमत जो घर आं, अली उन जो दरवाज़ो आहे। उन्हनि ज़ालिमनि कलमू पढ़ंदड़ आहे, ख़ारिजी, ॾाढ़नि सां नमाज़ी आहे, तहज्जुद गुज़ार आहे, लेकिन फतवा ॾिनो त 3 शख़्स वाजिबुल क़त्ल है। केर केर?
हज़रत अमीर मुआविया, हज़रत अली ऐं हज़रत अमर बिन आस उन्हनि ख़ारिजनि प्लान ठा तो तो बाबा इन्हनि टिनिनि खे बैक वक़्त क़त्ल करणो। जी बदकिस्मती आहे जो असां पंहिंजे अॻुवाणनि ते शक कयो, असां पंहिंजे अॻुवाणनि खे शक जे निगाह सां ॾिठो। इहो सिलसिलो हज़रत उस्मान साईं खां शुरू थियो, हज़रत अली साईं जी शहादत बेनई में अचे थो पियो ऐं अॼु ताईं इहो सिलसिलो हलंदो थो अचे।